नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज मुफीद मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। सो ही आहे त कोरोना वायरस जी जेका वबा है उन खां हिफाज़त जी दुआ ऐं हर बीमारी खां हिफाज़त जी दुआ ऐं वज़ीफ़ो अवांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताकि असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। प्यारा दोस्तों, कोरोना वायरस ऐं तमाम बीमारियुनि ऐं हर नुक़सान खां बचाइण वारी दुआ जेका आहे सो अवांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स रोज़ानो सुबुह ऐं शाम 3 मरतबा ही दुआ पढ़ंदो, अल्लाह पाक उनखे हर क़िस्म जे नुक़सान खां महफ़ूज़ फरमाईंदो ऐं उनखे का बि शइ नुक़सान न पहुचाए सघंदी। हर क़िस्म जे नुक़सान खां, बीमारियुनि खां, परेशानियुनि खां ऐं मुश्किलातुनि खां ऐं वबाउनि खां उहो माण्हू महफ़ूज़ रहंदो। त दुआ ही आहे बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु मअस्मी शैउन फिल अर्दि वला फिस समाई व हुवस समीउल अलीम। ही दुआ आहे जेको हिन दुआ खे रोज़ानो सुबुह ऐं शाम 3 मरतबा पढ़ंदो, उहो माण्हू यकीनन हर क़िस्म जी बीमारी खां, नुक़सान खां, परेशानियुनि खां महफ़ूज़ रहंदो। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे हर क़िस्म जी वबा खां, बीमारियुनि खां महफ़ूज़ फरमाए। अल्लाह पाक तमाम आलम इस्लाम जो ख़ैर फरमाए, सभिनी मुसलमाननि जे मथां पंहिंजो रहम करम फरमाए। प्यारा दोस्तों, ही अॼु जी मालूमात जेका मूं अवांजी खिदमत में अर्ज़ कई। वरी नई मालूमात में अवांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।